अस्सलाम वालेकुम। अच्छा, अॼु असां मॉडल पेपर नंबर 22 डिस्कस कंदासीं। हिन खे डिस्कस करण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, शुरू था कयूं ऐं हीअ ॿिनि पार्ट्स में हलंदो। पार्ट पहिरें में असां 50 MCQs डिस्कस कंदासीं ऐं पार्ट 2 में बक़ाया 50, छो त हीअ 100 MCQs आहिनि। ठीकु आहे, हिन जा पार्ट 2 थींदा। ठीकु आहे, शुरू था कयूं। सवाल नंबर पहिरियों आहे, किताब ख़ुशहाल सिंध जो लेखक आहे दाद सिंधी। सवाल नंबर 2, शाह जे शहर में आयल लोक किसनि ते मुश्तमिल किताब रूह रेहान जो लेखक आहे होत चंद गुरबख्शाणी। अच्छा, हिन जेको रिसालो लिखियो हुयो शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ ते, उन में जेके बि इहे लोक किसा हुया उन्हनि जी जेका आहे उहा कहाणी बि जेका आहे, किसो बि लिखियो हुयो। वरी बाद में उन किसे खे उन रिसाले मां कढी करे अलॻि सां हिकिड़ो किताबु शाया कयो वियो जंहिंजो नालो हुयो रूह रेहान। ठीकु आहे, इहो नोट कयो। सवाल नंबर 3, गुलदस्ते में गीत कंहिंजी शाइरीअ जो मजमू आहे? उस्ताद बुखारी जो। ऐं गॾोगॾु न कमु निबिरियो न ग़म निबिरियो, ज़िंदगी ज़िंदगी, इहे बि उस्ताद बुखारी जा किताब आहिनि। उनखां पोइ चौथे नंबर ते आहे, किताब करबला जी तारीख़ जो तर्जुमो कयो आहे मिर्ज़ा इमाम अली बेग तर्जुमो कयो। सवाल नंबर 5, किताब सिंधु लिखत जी भाॼ जो लेखक आहे मुश्ताक मसरूर बारीचो। सवाल नंबर 6, हू थड़ियूं मायूं, ख़बर न आहे इहो आहे या को ॿियो आहे, जो नाविल निगार आहे गोबिंद खुशहालाणी। सवाल नंबर 7, फ़न ऐं शख़्सियत ते लिखियल किताब जी कंहिंजो मरतब कयल आहे? जवाब नसीर मिर्ज़ा जो। सवाल नंबर 8, नसरी मज़मूननि ते मुश्तमिल किताब सिमे सहरा सिमे दरिया कंहिंजो मरतब कयल आहे? जवाब आज़ाद अनवर कांदड़े जो। ठीकु आहे। उनखां पोइ सवाल नंबर 9, हीउ कंहिंजो मिसाल आहे? इहो सनत अरसाले मसलीन जो। सवाल 10, छा लाड़ सॼे में अमन आहे कंहिंजी शाइरीअ जो मजमू आहे? इब्राहिम खोसे जो। सवाल नंबर 11, ज़राइत ते लिखियल किताब सिंध जूं भाॼियूं ऐं मसाला जो लेखक आहे डॉक्टर शमसुद्दीन तुन्यो। सवाल नंबर 12, सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां छपायल किताब सुहिणी मेहार जो मरतब कंदड़ आहे डॉक्टर नबी बख्श बलोच। सवाल नंबर 13, सिंध में तस्वीर कशी कई वेंदी हुई 5000 साल अॻु। सवाल नंबर 14, जमीला हाशमीअ जे हुसैन बिन मंसूर हलाज जी ज़िंदगी ते लिखियल किताब इश्क जो आवाज़ जो सिंधी तर्जुमो कयो आहे लतीफ़ अयाज़ पंवर। सवाल नंबर 15, किताब सिंध में जागीरनि जी तारीख़ जो सिंधीकार आहे हुसैन बादशाह। सवाल नंबर 16, किताब खीरथर जो सफ़र जो लेखक आहे बदर अबड़ो। उनखां पोइ सवाल आहे, हीउ शेर कंहिंजो आहे? इहो बख़्शण मेहरानवी जो आहे। सवाल नंबर 18 आहे, गाह जी सिंफ़ कहिड़े दौर जे दास्ताननि में नज़र अचे थी? जवाब सूमरनि जे दौर में। गाह जेको आहे सो अवाइली शेर खे, अवाइली बैत खे गाह बि चइबो आहे। ठीकु आहे, उहो सूमरनि जे दौर में शुरू थियो। उनखां पोइ 19 ते आहे, जर्मन आलम अर्नेस्ट ट्रम्प 1872 में कहिड़े किताब में सिंधी ज़बान बाबति ख़्याल पेश कया? जवाब सिंधी ग्रामर। हाणे हीउ जेको किताबु आहे न हिन जो अर्नेस्ट ट्रम्प जो सिंधी ग्रामर ऐं ॿियो साल 1872, हे ॾाढो आम अथव, एक्सपेक्टेड अथव, सवाल अची बि सघे थो। उनखां पोइ सवाल नंबर 20, लैला ख़ालिद जे किताब असां ज़िंदा रहंदासीं जो सिंधी मुतरजम आहे ज़ेब सिंधी। सवाल 21, टू इम्प्लीकेट इन जो मतिलबु आहे फासाइणु। सवाल 22, हीउ कंहिंजो मिसाल आहे? मकलूबे मजनख जो। सवाल 23, इस्तिलाह खुड़ियूं घसाइण जो मतिलबु आहे एलाज़ू मिनथू करणु। सवाल नंबर 24, ॾमण सोनारो नाले नीम इश्किया दास्तान जो तालुक़ु दौर सां आहे? कहिड़े दौर सां? सूमरनि जे दौर सां। उनखां पोइ सवाल आहे, टू वर्क वॉन्डरर्स जी माना आहे कमाल ॾेखारणु। सवाल 26, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां छपायल किताब ॿाराणी शाइरीअ जी एंथोलॉजी जो लेखक आहे ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी। सवाल 27, सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां छपायल किताब मोरडो ऐं मांगर मच्छ मरतब कयो आहे डॉक्टर नबी बख्श बलोच। सवाल 28, सिंधी अदबी बोर्ड जे किताब सिंध जो लोक सकाफ़ती विरसो जो लेखक आहे वली मोहम्मद ताहिर ज़ादो। सवाल नंबर 29, जग मशहूर किताब गलेलो जो सिंधी तर्जुमो कयो आहे मोहम्मद इब्राहिम जोयो। सवाल नंबर 30, किताब मोमिंग मेलोडी जो लेखक आहे आगा सलीम। हाणे हीउ जेको नाविल लिखियो अथई हिन नालो मोमिंग मेलोडी, इहो मूंखे त न मिलियो, गूगल करण सां बि न मिलियो त इहो आगा सलीम को लिखियो आहे। हा, जेको आगा सलीम लिखियो आहे किताब इन मेलोडी जे नाले सां, उहो आहे
मेलोडीज़ ऑफ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बाय आगा सलीम, ठीकु आहे, आगा सलीम। मेलोडीज़ ऑफ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे नाले सां थी सघे थो इहो बि हुजे, पर बहरहाल मूंखे इहा कंफर्म न आहे। जेकर तव्हांखे कंफर्म आहे त हेठि कमेंट्स में ॿुधाए छॾिजो। सवाल 31, ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर कल्याण में। सवाल, शाह साईंअ जी सूरमी सुहिणीअ जो मुर्शिद जो नालो हो? सुहिणीअ जे मुर्शिद जो नालो हुयो छुटो फ़क़ीर, ठीकु आहे। उन खां पोइ अॻिते हलूं था। सवाल 33, आसानंद मातवारा जो प्यार जे पचारनि वारो नाविल हलीमा कहिड़े साल छपियो? 1938 में। सवाल 34, सुंदरी उत्तम चंदाणीअ जो नाविल किरंदड़ दीवारियूं कहिड़े साल छपियो? 1953। सवाल 35, ॼाम लाखो ऐं ओॾिण कहिड़े दौर जो किसो आहे? जवाबु समन जे दौर जो। अच्छा, समन जे दौर जो। ॼाम अॾो ऐं होथल परी बि समन जे दौर जो। नूरी जाम तमाची बि समन जे दौर जो किसो आहे, ठीकु आहे। सवाल नंबर 36, आलमनि अदीबनि ऐं शाइरनि जे ख़ाकनि ते मुश्तमिल किताब घड़ियूं घारियम जनसी जो लेखक आहे? मेमन अब्दुल मजीद सिंधी। सवाल 37, सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां छपायल किताब ख़ुशबू रंग ऐं मौसीक़ी जो लेखक आहे? उस्ताद अमीर अली। सवाल 38 आहे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां छपायल किताब बर्फ़ शहज़ादी जो लेखक आहे? मनोज कुमार। सवाल 39, शाह किताब शाह लतीफ़ सिंधी ॿोली ऐं समाज जो लेखक आहे? ख़ालिद आज़ाद विघियो। सवाल 40, शाह लतीफ़ एंड मॉडर्न वर्ल्ड जो लेखक आहे? मोहम्मद अकरम अंसारी। सवाल 41, ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर यमन कल्याण में। सवाल 42, औरत ज़िंदगी, आवारा, लगन, पत्थर जो जिगर, मेण जी दिलि, रुञ ऐं पाछा नाले नावेल लिखिया आहिनि? मोहन कल्पना। इहे मोहन कल्पना जा नावेल आहिनि, नोट करे छॾियो इहे। सवाल 43, सिंधी ज़बान में इस्मनि जूं जिन्सूं आहिनि? जवाबु 2। सवाल 44, जग मशहूरु किताब फ्रेंच इनकलाब जो सिंधी मुतरजम आहे? मोहम्मद इब्राहिम जोयो। सवाल 45, बंदि थी वियल दरवाज़ो कंहिंजी कहाणियुनि जो मजमू आहे? ज़ुल्फ़कार कांधड़े जी कहाणियुनि जो मजमूओ। सवाल 46, सोन वरनियूं दिल्लियूं जो लेखक आहे? लालचंद अमर ॾिनोमल जगतियाणी। हाणे हे नोट कयो, सोन वरनियूं दिल्लियूं। ॿियो अथव सोन वरनी धरती, हिकु नाविल आहे सोन वरनी धरती, ऐं साॻे नाले सां वरी हिकु सफ़रनामो आहे सोन वरनी धरती। हाणे जेको नाविल आहे सोन वरनी धरती, उहो जेको अंग्रेज़ी नाविल आहे द गुड अर्थ, उनजो तर्जुमो कयो आहे उमर मेमण सिंधी, ठीकु आहे, उमर मेमण सिंधी। ऐं जेको सफ़रनामो आहे सोन वरनी धरती सफ़रनामो, उहो लिखियलु आहे मोहम्मद सुलेमान शेख जो, ठीकु आहे। अॻिते हलूं था। हीउ कंहिंजो मिसाल आहे? इहो सनत मरातिल नज़ीर जो। सवाल 48, सिंधी में वाई जी सिन्फ़ कहिड़े दौर में वजूद में आई ऐं ठेठ ऐं निज सिंधीअ में शाइरी कई वई? कलोड़नि जे दौर में। सवाल 49 आहे, लाल पिश्प जो नाविल हुन जी आत्म जो मौत कहिड़े साल छपियो? 1973 में। सवाल 50, किताब सिंध में फ़िक़ही तहक़ीक़ जो इर्तिका जो लेखक आहे डॉक्टर काज़ी यार मोहम्मद। त हीअ असांजा 50 MCQ थी विया, ऐं असां हिन खां 51 खां वठी 100 ताईं असां ॿिए वीडियो में पार्ट 2 में कयूं था। ॾिसण जे लाइ वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।